इन वक्त मौजूद आहियूं झील सैफुल मलूक ते। इंतहाई ख़ूबसूरत मंज़र आहे, जो तरफ़ पहाड़ ते बर्फ़ आहे, झील में ख़ुदि बर्फ़ आहे जेका गरी पानी जी सूरत में हेठि लही रही आहे। पाण तव्हां जेके दोस्त आहिनि ऐं उन्हनि खां गुफ़्तगू कंदासीं त उन्हनि खे मज़ो आयो आहिनि ऐं हर पल खां तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। हीअ तव्हांजे साम्हूं नारायण जो शहर आहे, जेको नंढो एतिरो मुख़्तसर नज़र अचे थो। चो तरफ़ बर्फ़ जा सां भरियल पहाड़ आहिनि, हर तरफ़ पहाड़ ई पहाड़ नज़र अचनि था। हीअ बर्फ़ हुई जॾहिं असां क्रॉस कयो आहे ऐं हलण लाइ असां काठी जेका काठी इस्तेमालु कई आहे ऐं जेको आहे सो हीअ बूटो वरिता अथऊं। हीअ मंज़र ख़ासि करे इंजॉय करे थो बर्फ़ खे। हे छा था कयो हीअ तव्हां? छा कंदे पोइ हुते प्रेस करे मेंबरनि खे? छो मज़र तो मुंशी आया? हे बाबा तव्हांजो सदर यूनियन जो ॾिसो कम आहे हिन जा। हिते पाक आयो आहे, चाहे चरियो थी वियो आहे, पगल थी वियो आहे बर्फ़ खे ॾिसी। बकरी कंहिंजी चोरी थी साईं? बाबा इहो असांजो आहे सरदार राणा शर्मा राति चोर हुनजी नारायण मां बकरी चोरी करे आहे। हाणे पहिरियों लॻे कोन थो, पहिरां खणी खणी साह छो चढ़ी आहे के हाल वाल साईं मदद साईं तव्हां काजे पेरनि सां आयो? पासे मां का में चिड़ी भला खिलो छो था भला इहो ॿुधायो? राणी शर्मा जी हुन जी कोला में